पैदा थिए पर माण्हुनि जी चिड़कावड़ हिननि में ख़ौफ़ पैदा कंदी। इहो वक़्तु ॾिसंदो। असां चवंदासूं यकदम डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खे हटायो, SSP ताईं रिमूव करियो, ईमानदार माण्हुनि खे आणियो ऐं हिननि जूं रिपोर्टूं दाख़िल ऐं ज़मीनूं हिकदमि ख़ाली करियो। ये ज़मीनूं ख़ाली न कंदो इलाइक़े जा माण्हू मुंहिंजे ख़्याल में असां कोशिशि कई त अमन अमान बरक़रार रहे। असां हिननि धुरनि खे चयो त महिरबानी करे असां ॿिन्ही धुरनि सां ॻाल्हाईंदासीं त अमन अमान रहे, पर हथियारनि ते ईअं ई फायर खोले ऐं माण्हुनि खे ईअं शहीद कयो वेंदो ऐं उन चौकीअ ते वेठल सिपाही खे बि उहो बि ईअं पियो घुमियो हुननि सां गॾु त उनखे बि शहीद कयो अथनि। ईअं जी हमलो कयो अथनि। उन्हनि खे पहिरीं गिरफ़्तार कनि, ज़मीनूं ख़ाली कनि, FIR थिए ऐं उन खां पोइ रेंजर्स ऐं ॿियूं फोर्सिस अची हिन जी इन्वेस्टिगेशन कनि, JIT कनि, तॾहिं इंसाफ़ जो दर खुलंदो, न त असांखे नज़र नथी अचे। हिन समूरे वाक़े पहिरियां खां वठी तव्हांजो जिदोजहद में हथ रहियो आहे, हिन वक़्तु अगरि जेकॾहिं अॻिते तव्हां जिदोजहद जे हवाले सां छा लाइ अमल हूंदो? सर उहो वक़्तु सर अञा त असां पहिरीं लाश ऐं ज़ख़्मी खणूं, ॿ जेके ज़रदारी दुर ऐं पुलिस जी मदद सां जेके माण्हू हींअर अगवा कया आहिनि असांजे महर बिरादरी मां, बंडन मां, संग्राम मां, जेके हींअर माण्हू हींअर अगवा पिया कनि, अगवा करे खणियो पिया वञनि, त शायदि बार्गेनिंग में असीं उन्हनि माण्हुनि खे छॾींदासूं ऐं इहे असांजा हथ खणंदा। सो उहे असांजा वापसि कनि, माण्हू वापसि कनि ऐं ज़मीनूं कब्ज़ा ख़ाली कनि, अॻिते जूं ॻाल्हियूं पोइ थींदियूं। बाक़ी असीं पंहिंजा लाश ऐं ज़ख़्मी संभालियूं, अॻिते जी लाहे अमल बि सोचे था वठूं।